बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। दुआ था कयूं त तव्हां जिते बि हूंदव ख़ुशि हूंदव, आबाद हूंदव। असां वटि अल्लाह साईं जा रहमी करम आहिनि। अॼु असां पंहिंजे सिंधी बोरची खाने में ठाहे रहिया आहियूं मुर्गी जो बोर। जी हा, हिन मुर्गी बोर खे असां थोरो कोरमा बोर ठाहे वेंदासीं, उनजो स्टाइल ॾींदासीं। त अचो ॿुधायूं त हीउ बोर कीअं ठहंदो आहे। इन खे ठाहिण लाइ असांखे कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि जी ज़रूरत पवंदी। सभ खां पहिरीं मूंखे घुर्बल आहे मुर्गी। हिते मां अधु किलो मुर्गी खई आहे, पंहिंजे घर जे ज़रूरत जे मुताबिक़। हिनखे मां कटे ॿूटियूं ठाहे धोई करे साफ़ु करे हिते रखी छॾियो आहे। उनखां अलावा मूंखे घुर्बल आहिनि 2 वॾा बसर, जिन खे मां कटे छॾियो आहे, धोई छॾियो आहे, स्लाइसिस ठाहिया आहिनि। ऐं कुकिंग ऑइल जो बि अधु कोप घुर्बल आहे। उनखां अलावा मूंखे घुर्बल आहे कुझु दाणा थूम जा, ऐं हिकु पीस अदरक जो, ऐं 4 खां 5 सायूं मिर्चूं। थूम खे अदरक खे मां छिले करे रखी छॾियो आहे। हिननि खे असां कुटे इस्तेमालु कंदासीं। उनखां अलावा मूंखे घुर्बल आहे दही। मां खई आहे 1 कोप दहीअ जो, घर जी ॼमियल आहे। उनखां अलावा 2 वॾा टमाटा, हिनखे मां छिले करे हिनखे स्लाइसिस करे हिते रखी छॾियो आहे। मसालनि में असां इस्तेमालु कंदासीं 1 चमचो लूण जो, अधु चमचो ॻाढ़ा मिर्च, 1 चमचो सुका धाणा पाउडर। उनखां अलावा अधु चमचो हेड जो, ऐं 1 मसालो मां पैकेट जो इस्तेमालु कंदसि, उहो आहे कोरमा मसाला। मुर्गी जो ही सुठी कंपनी जो मसालो आहे। देगड़ी असां पंहिंजी चुल्हि ते चाढ़ी आहे। हिन में असां कुकिंग ऑइल जो अधु कोप विझी था छॾियूं। बसर बि असां हिन में विझी था छॾियूं। हिननि खे असां हिते थोरो लाइट ब्राउन कंदासीं, बिल्कुलु एतिरो फ्राए कंदासीं त जीअं बसर जो पाणी ख़ुश्क थी वञे ऐं बसर बिल्कुलु फ्राए थियण जे मूड ते अची वञे। जीअं हीअं ॾिसो पिया त बसर बिल्कुलु फ्राए थी रहियो आहे। हिन जो कलर चेंज बिल्कुलु बि नाहे थियो। हिते ई मां हिन में थूम पई विझां। थूम खे कुटण खां पोइ 1 चमचो थी वई ही। मां अदरक जो बि 1 चमचो हिन में विझां पई। हिन खे बि असां थोरो हल्को बाहि ते फ्राए करे वठंदासीं। बाहि मुंहिंजी बिल्कुलु नॉर्मल आहे, तेज़ न आहे। हिन खे थोरो 2 खां 3 दफ़ा हिन खे मिक्स करण खां पोइ मां हिन में शामिलु करे छॾींदसि पाणी, त जीअं बसर असांजो उन पाणी में ॻरी वञे। हिते मां तक़रीबन 2 गिलास पाणी जा हिन में विझी छॾींदसि, नॉर्मल बाहि करे ढक ॾेई छॾींदसि। हिन ढक ॾियण खां पोइ मां हिन खे 20 मिंट छॾे थी ॾियां। नॉर्मल बाहि आहे, तेज़ बाहि न आहे। 20 मिंटनि खां पोइ ॾिसो पाणी बिल्कुलु ख़ुश्क थी वियो आहे, बसर तक़रीबन असांजो ॻरी वियो आहे। जॾहिं असां मुर्गी भुञंदासीं त जेको बसर अञा थोरो न ॻरियो हूंदो त उहो भुञण सां गॾु बिल्कुलु मिक्स थी वेंदो ऐं भाॼी में ॻरी वेंदो। हिते ई मां हिन में विझां पई कुकड़ या मुर्गी खे असां हाणे चङी तरह भुञंदासीं घीअ ते। हिते ई असां हिन में शामिलु था कयूं लूणु बि 1 चमचो, ॻाढ़ा मिर्च बि असां हिन में विझंदासीं, सुका धाणा बि असां हिन में विझी था छॾियूं, हेड बि असां विझी था छॾियूं। तक़रीबन जेके बि मसाला आहिनि उहे असां हिन में विझी छॾींदासीं। कोरमा मसाला बि हिन में असां विझी था छॾियूं। हाणे इन भाॼीअ खे, इन मुर्गीअ खे चङी तरह घीअ ते बिल्कुलु भुञणो आहे, छो जो मुर्गीअ में हिकिड़ी स्मेल थींदी आहे, ख़ुशबू थींदी आहे। त मुर्गीअ खे तव्हां जेतिरो भुञंदव ओतिरो ई मुर्गी टेस्ट तव्हांखे ॾींदी। हिते असां मुर्गी खे चङी तरह भुञणु शुरू करे छॾींदासीं। मुर्गी खे एतिरो भुञंदासीं त मुर्गीअ जो पाणी बिल्कुलु ख़ुश्क थी वञे। हिते बाहि तव्हां बिल्कुलु नॉर्मल रखिजो। अगरि बाहि तव्हां तेज़ कंदव त भाॼी सड़णु शुरू थी वेंदी। नॉर्मल बाहि ते हिन खे भुञंदा रहो, 5 खां 10 मिंट तव्हांखे लॻी वेंदा। पहिरियों तव्हां चङी तरह भुञो। बिल्कुलु पाणी मुर्गीअ जो ख़ुश्क करिणो आहे। मुर्गीअ जो पाणी जॾहिं ख़ुश्क थी वेंदो त हिन में असां शामिलु करे छॾींदासीं टमाटा। ॾिसो हाणे मुर्गी जो पाणी बिल्कुलु ख़ुश्क थी वियो आहे। त हाणे टाइम अची वियो आहे त असां हिन में टमाटा विझूं। टमाटनि जी खल लथल आहे त टमाटा जल्दी ॻरी वेंदा। हुनखे बि तव्हांखे चङी तरह भुञणो पवंदो। छो टमाटनि जी बि हिकिड़ी अलॻि ख़ुशबू हूंदी आहे, त उनखे बि असांखे ॻारण जे लाइ टाइम लॻंदो। त उनखे बि चङी तरह मिक्स करिणो आहे, उनखे बि भुञणो आहे। चङी तरह हिते मिक्स कयो, घुमाईंदा रहो त जीअं टमाटनि जो जेको बि एक्स्ट्रा पाणी आहे उहो बिल्कुलु ख़तमु थी वञे। अञा टमाटनि जो कुझु पाणी आहे, हिनखे असां चङी तरह अञा ख़ुश्क कंदासीं त मुर्गी बिल्कुलु भुञण वारे मूड ते अची वञे, फ्राए थियण वारे मूड ते अची वञे। हिन में मुसलसल चमचो हलाईंदा रहो, हिनखे छॾिणो न आहे हिन भाॼी खे। जॾहिं बिल्कुलु जीअं टमाटनि जो पाणी ख़ुश्क थी वञे त हिन में असां हिते शामिलु कंदासीं दही। दही जो पाणी जॾहिं थींदो त हिनखे बि असां चङी तरह मिक्स करे हिनखे ख़ुश्क कंदासीं। दही घर जी ॼमियल आहे त घणी खटी न आहे, त मां इन करे हिते 1 कोप दही जो इस्तेमालु करे रही आहियां।
पर अगर तव्हां दही बाज़ार जी इस्तेमालु कयो त पोइ तव्हां अधु कोप दही जो इस्तेमालु कजो, छो जो उहा दही खटी हूंदी आहे। त तव्हां जेतिरी दही खटी हुजे त ओतिरी तव्हां घटि इस्तेमालु दही कजो। अगरि दही नॉर्मल खटी हुजे त पोइ तव्हां भले वधीक करे सघो था। हिनखे चङी तरह मिक्स करण खां पोइ मां हिनखे ढक ॾेई छॾियो 5 मिंट त जीअं दही पंहिंजे पाणी में दही जे पाणी में थोरी मुर्गी अगरि कची बि हुजे त ॻरी वञे। बाहि बिल्कुलु मां घटि करे छॾी हुई। मुर्गी असांजी बिल्कुलु भुॼी रही आहे। हिते असां हिन में सावा मिर्च बि था विझी छॾियूं। दही जो पाणी बिल्कुलु ख़ुश्क थी वियो आहे। सावा मिर्चनि खे असां मिक्स करण खां पोइ हिन में असां शामिलु कंदासीं सावा धाणा। सावा धाणनि खे असां कटे करे सनो करे रखी छॾियो हुयो। सावा धाणा असां शुरू में तव्हांखे न ॾेखारियो आहे, ॻाल्हि विसरी वई, हिन लाइ तव्हांखे ॿुधायूं था लास्ट में त असां हिन में सावा धाणा बि इस्तेमालु कंदासीं। सावा धाणनि खे बि हिकु ॿ दफ़ा भुञी करे मिर्चनि खे भुञी करे हिन में थोरो असां पाणी शामिलु करे छॾंदासीं त जीअं भाॼी बिल्कुलु ख़ुश्क न हुजे, छो जो इहे कढ़ाई न आहे, थोरो कोरमो स्टाइल बोड़ आहे, त थोरो हिन में रस बिल्कुलु हुजणु खपे। त मां हिते थोरो हल्को सो पाणी हिन में शामिलु थी करे छॾियां पंहिंजे घर जे ज़रूरत जे हिसाब सां। जेतिरी तव्हांखे रस खपे तव्हां ओतिरो हिन में पाणी शामिलु करे सघो था। भाॼी असांजी बिल्कुलु तयारु आहे। 5 मिंट खनि हिनखे असां दम ॾींदासीं त जीअं सावा मिर्च ऐं धाणा ख़ुशबू छॾनि ऐं हिनखे पोइ असां डिश आउट था करे वठूं। भाॼी असांजी बिल्कुलु तयारु आहे। भाॼी असांजी बिल्कुलु तयारु थी वई। असां हिनखे बाउल में बि कढी वरितो आहे, पंहिंजे दस्तरखान ते बि खणी आया आहियूं। उमेदु था कयूं त अॼु जी डिश बि तव्हांखे ॾाढी वणी हूंदी। हीअ सिंधी भाॼी आहे, सिंधी तरीक़े सां असां पचाई आहे, पंहिंजे स्टाइल सां पचाई आहे। उमेदु था कयूं त अॼु जी रेसिपी तव्हांखे वणंदी ऐं असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं वधि खां वधि शेयर कयो। पंहिंजो कमेंट बि असांखे ज़रूरु कंदा कयो। वरी मिलंदासीं कंहिं ॿी प्यारी मज़ेदार सिंधी रेसिपी सां गॾु। सिंध सलामत, साथ सलामत। अस्सलाम वालेकुम, अल्लाह हाफ़िज़।